के बनी गाला में अडियाला जेल मुंतकिल करण की दरख्वास्त रद्द करे छड़ी है। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी की दरख्वास्त रद्द करे छड़ी। जस्टिस मियां गुलहसन औरंगज़ेब हुक्म जारी किया है। अदालत बुशरा बीबी के वकीलन के पेश न थियण ते कावड़ जो इज़हार पिणु कयो है। तोशाखाना में सज़ा मिलियल तहरीक इंसाफ के बानी की घरवारी बुशरा बीबी के बनी गाला मुंतकिल किया वियो हो। 6 फरवरी ते बुशरा बीबी सब जेल करार ॾिनल बनी गाला में वापस अडियाला जेल मुंतकिली लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया नाज़रीन। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी के बनी गाला में अडियाला जेल मुंतकिल करण की दरख्वास्त रद्द करे छड़ी है। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी की ही दरख्वास्त रद्द कई है। जस्टिस मियां गुलहसन औरंगज़ेब हुक्म जारी किया है। अदालत बुशरा बीबी के वकीलन के पेश न थियण ते कावड़ जो इज़हार किया है। तोशाखाना केस में सज़ा मिलियल तहरीक इंसाफ के बानी की घरवारी बुशरा बीबी के बनी गाला मुंतकिल किया वियो हो। अपडेट्स मालूम क्यों था नज़ीर चारण लाइन ते मौजूद है। जी नज़ीर आगाह कजो, इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी के बनी गाला में अडियाला जेल मुंतकिल करने की दरख्वास्त रद्द कई है। छा अपडेट्स आहिनि हवाले सां? जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट बानी पीटीआई की घरवारी बुशरा बीबी के तरफा या दरख्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त जमा कराई वही हुई तो बनी गाला का जो मुख्य अडियाला जेल मुंतकिल किया वने। अज उन दरख्वास्त ते केस की ॿुधणी थी। जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस औरंगज़ेब के सरबराही में बरुकनी बेंच पीटीआई की घरवारी जी बुशरा बीबी की दाख़िल दरख्वास्त ॿुधणी कई। जंहिं दौरान पीटीआई बानी की घरवारी बुशरा बीबी जा जेके वकील हुआ उहे ॿुधणी दौरान अदालत में पेश न थिया। अदालत तरफ़ा सख़्त नाराज़गी जो इज़हार किया वियो। रिमार्क ॾिना विया त हिकु तरफ़ जेको आहे सो इहा दरख़्वास्त जमा कराई थी वञे त असांखे जेको आहे सो बनी गाला खां अडियाला जेल ॾांहुं मुंतकिल कयो वञे, त ॿिए तरफ़ जेके आहिनि सो उन दरख़्वास्त की पैरवी करण लाइ जेके पीटीआई बानी की जेकी घरवारी आहे बुशरा बीबी उन जा जेके वकील आहिनि उहे अदालत में पेश थियण लाइ तयारु न आहिनि। जंहिं जस्टिस जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते जेको आहे सो इहे रिमार्क ॾिना त जेको आहे हीअ दरख़्वास्त जेको आहे सो हींअर जेको आहे सो रद्द कई वञे थी ऐं इहो हुकुमनामो जारी कयो त जेके वकील अॼु पेश न थिया आहिनि उन्हनि खे इहा जेको आहे सो हुकुम ॾियां थो त हींअर जेकॾहिं हिन दरख़्वास्त जी पैरवी करणु चाहिनि था त उहे जेके आहिनि सो जेकी दरख़्वास्त जी जेके आहे सो इस्तदा कनि, ॿीहर दरख़्वास्त अदालत में जमा कराइनि त जेको आहे सो बनी गाला खां ऐं हुन पासे ॾांहुं जेको आहे सो अडियाला जेल ॾांहुं जेको आहे सो मुंतकिल कयो वञे। ऐं जस्टिस औरंगज़ेब रिमार्क ॾींदे उहा दरख़्वास्त मुलतवी करे छॾी ऐं ईंदड़ ॿुधणे ते इहो हुकुम ॾिनो आहे त ॿीहर जेको आहे दरख़्वास्त जमा कराए ऐं जेको आहे सो मुंतकिली जे हवाले सां केस जी ॿुधणी कई वेंदी। जी ठीक है नज़ीर, वॾी महिरबानी इन हवाले से आगाह करण के लिए। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी के बनी गाला में अडियाला जेल मुंतकिल की दरख्वास्त रद्द करे छड़ी है। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी की दरख्वास्त रद्द कई है। जस्टिस मियां गुलहसन औरंगज़ेब हुक्म जारी किया है।